पाण शाह लतीफ़ जे रिसाले खे जर्मन ॿोलीअ में तर्जुमो करे शाया कराईंदड़ नामवर अदीबा एन मेरी शिमिल बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। जर्मनीअ जी मशहूर अदीब एनेमरी शिमिल 7 अप्रैल 1922 ते जर्मनीअ जे शहर अरफ्रोथ में जनम वरितो। बर्लिन यूनिवर्सिटी में अरबी, फारसी, तुर्की ज़बाननि ऐं इस्लामी इल्मनि ऐं फ़ननि जो मुतालो कयईं। 19 सालनि जी उमिरि में इस्लामियात में डॉक्टरेट कयईं। ॿी जंग अज़ीम दौरान परॾेही खाते में मुतरजम रही। 1951 में PhD जी डिग्री हासिल कयईं। 1954 में अंकरा यूनिवर्सिटी वई ऐं उते तारीख़ ऐं मज़हब जे प्रोफेसर जी हैसियत सां पंहिंजूं ज़िम्मेवारियूं सरअंजाम ॾिनई। 1961 में बर्लिन यूनिवर्सिटी में ऐं 1967 में हार्वर्ड यूनिवर्सिटी जे शोबे मुस्लिम तहज़ीब में पाण प्रोफेसर रही। 1965 में हिन जे ख़िदमतुनि जे एतिराफ़ तौरु हुकूमत पाकिस्तान तरफ़ां खेनि सिताराए क़ाइदे आज़म सां नवाज़ियो वियो। 1982 में हुकूमत पंजाब लाहौर जे हिकु ख़ूबसूरत रोड हिन जे नाले सां मंसूब कयो। डॉक्टर शिमिल अल्लामा इक़बाल जो ख़ासि मुतालो कयो ऐं खेसि जर्मन ज़बान ज़रिए यूरोप में मुतारफ़ करायो। पाण सिंधी अदब ते बि केतिरा ई तनक़ीदी किताब लिखी चुकी आहे। संदसि हिकु किताब जो सिंधीअ में तर्जुमो प्रोफेसर डॉक्टर हैदर सिंधी सिंधी अदब जी इर्तिक़ा जे नाले सां कयो आहे। पाण शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रिसाले जो कुझु हिसो जर्मनीअ में जर्मन ॿोलीअ में मंज़ूम तर्जुमो कयो अथसि। शाह लतीफ़ ऐं तसौफ़ ते खेसि अथॉरिटी मञियो वियो आहे। 1983 में सदर पाकिस्तान तरफ़ां हिन खे हिलाले इम्तियाज़ जो एज़ाज़ ॾिनो वियो। डॉक्टर एनमरी शिमिल 26 जनवरी 2003 ते बोन जर्मनीअ में असां खां हमेशह लाइ जुदा थी वई। डॉक्टर शिमिल पंहिंजी वसियत में ॼाणायो हो त खेसि मरण खां पोइ मकड़ीअ जे क़ब्रिस्तान में सिंध जे अज़ीम दानिश्वर पीर हिसामुद्दीन राशिदीअ जे भर में मिटीअ मां हवाले कयो वञे, पर ईअं थी न सघियो। खेसि वफ़ात खां पोइ जर्मनीअ में ई मिटीअ मां हवाले कयो वियो। अलबत् पीर हिसामुद्दीन शाह राशिदी जे मज़ार वटि एनेमरी शिमिल जी अलामती क़ब्र जी तख़्ती लॻाई वई आहे। महिरबानी।